ऐं ॿी बि ॻाल्हि आहे हिकिड़ी तव्हांखे आउं अर्ज़ु कयां, आउं न साफ़ियनि जे पासे न पुलिस जे पासे, मूंखे सम्झो विच जो माण्हू आहियां। तव्हांजे साफ़ियनि बि कम अहिड़ा कया आहिनि जो मूंखे चवण न खपनि, जेके पुलिस मिली करे अवाम जी जेका तबाही कई उन जो बि मिसाल कोन थो मिले हिन इलाइक़े में जेको कमु थियो आहे। अहिड़ा अहिड़ा साफ़ी आहिनि जेके पैसा वठी SHO लॻाराईंदा, SPN खे ब्लैकमेल कंदा, सभु कुझु कंदा हुआ, के ज़ाहिर थिया आहिनि के अञा ज़ाहिर कोन थिया। अहिड़नि साफ़ियनि जी सज़ा बि तव्हां तजवीज़ कयो। असां पुलिस वारनि खे सज़ा ॾियूं था, उहे सरकारी माण्हू आहिनि, नौकिरी मां बि हलिया था वञनि, पर तव्हांजे साफ़ियनि खे कुझु कोन थो थिए। वरी 7-8 साफ़ी पोयां गॾिजो पिणु सरदार फलाणो साफ़ी साईं फलाणो, इहो बि असांजी डिक्शनरी में इन जो नालो कोन्हे। उनखे असां टाइट टाइम ॾींदासीं, दे विल गेट द टफ टाइम। उन्हनि असांजा उहे दोस्त कोन्हनि साहब जेके अवाम जो बेड़ो बोड़नि पुलिस सां गॾिजी वरी असांखां फ़ोनूं कराईंदा हिनखे हिते हणो हिते। आउं त हणंदो कोन आहियां पहिरीं ॻाल्हि, पर SP जेके वेठा आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कयां थो, उन्हनि खे अलाह साईं थोरी हिमत ॾे। ऐं इहो कमु बि कोन थींदो, पुलिस ते 100 शिकायतूं करे, पर पंहिंजे साफ़ियनि जी बि लिस्ट ठाहे रखो त हीउ इहो कमु कंदो आहे, उनखे बि राज मां कढो, पोइ असां सां ॻाल्हायो। ईअं तव्हांजो ॻाल्हाइण नथो ठहे, ठीकु आहे न? शुरुआती पाण कंदा कहिड़ो साहब लॻे न ह्यूमन राइट्स में कढी छॾियो। असांजे ह्यूमन राइट्स असांजे इदारे जो कहिड़ी बि शिकायत अचे असां जवाबु ॾियूं। असां बिल्कुलु झूठ कंदा आहियूं, जेको ग़लति थिए त असां शायदि जो ही इदारा नौकरियुनि वारा आहिनि उहे चवंदा अमीर कीअं थी जल्दी, पोइ उहे वरी साफ़ जी साइड वठंदा आहिनि। इवन उस्ताद टाइप माण्हू बि साफ़ जी वठंदा आहिनि। सभु कोन्हनि, पर जीअं पुलिस में बि सभु बुरा कोन्हनि, पर सभु सुठा बि कोन्हनि। इहे हर जॻह ते आहे, पर हिकिड़ी हक़ीक़त जी असांखे तस्लीम करणु खपे। जॾहिं असां पंहिंजो इंट्रोस्पेक्शन कंदासीं पोइ असां मसइले ॻाल्हि करे सघंदासीं। तव्हां में सुका आहिनि ठीकु आहे, पर जॾहिं ह्यूमन राइट्स जा अहिड़ा इशूज़ थियनि था, छो पुलिस करे थी ह्यूमन राइट्स जा इशू, ऐं पुलिस जे पोयां हूंदा आहिनि साफ़ी, उन सूबेदार खे प्रोजेक्ट कीअं कंदा पिया, उन मुंशी कीअं प्रोजेक्ट कंदा पिया। अहिड़ो त भलो माण्हू आहे कोन, माण्हुनि जा मसइला ॿुधे थो। असां में हूंदो उबतड़, तव्हां सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि, हूंदो उबतड़ आहे, उनखे मीडिया में ॾाढो भलो पेश कयो वेंदो आहे। ॿिया जेके सच लिखंदा आहिनि उन्हनि खे चुप कराए चवंदा आहिनि यार असांजो हिकिड़ो दोस्त आहे, तूं वरी इन जे पोयां लॻो। उन मुंशी जो